नाज़रीन, खरड़ो जी ख़ासकेली पाड़े में करोड़े रुपयनि जी लागत सां गंदे पाणी जे निकाल लाइ क़ाइम डिस्पोज़ल नाकारा बणियल आहे। डिस्पोज़ल न हलण सबबि हर पासे वारा ॻोठ सिम हेठि अची विया आहिनि ऐं मच्छरनि जो आज़ार वधी वियो आहे। तफ़सील ॿुधाए रहियो आहे अख्तर मारे। खरड़ो में गंदे पानी जे निकाल लाइ करोड़े रुपयनि जी लागत सां जोड़ायल डिस्पोज़ल नाकारा बणियल। डिस्पोज़ल न हलण सबबि आसपास जे रहवासियुनि जा घर सिम जी लपेट में अची विया। घरनि जे चौधारी बदबूदार गटरनि जो पाणी जमा थी वियो आहे, जंहिं सबबि मच्छरनि जो आज़ार पिणु वधी वियो आहे। इन सिलसिले में ख़ासकेली पाड़े जे रहवासियुनि आवाज़ टीवी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे ॿुधायो त असां त ॿुॾूं था बचड़ा हाणे अधी साल वेठी आहियां कट ते ॿुॾां थी खट जे हेठां पियो पाणी वहे। पोइ असांजा बचा ॿुॾी विया आहिनि, जेके चवां माल असांजो ॿुॾी वियो। असां सां हीअ सिम चौधारी खॾ असांखे ॿोड़े पई ऐं असां जेका ग़रीब केॾां वञूं, हले के 6 महीना आहे पोइ इहा मशीन बंदि लॻी पई आहे। असां वञूं केॾां, हाणे केॾा टपर खणूं केॾां, जेके या असां बचा काहे वञूं। असां सां हालत लॻी पई। करोड़े रुपए जी लागत सां हिते ठहियो आहे खरड़े लाइ, पर अफ़सोस जी ॻाल्हि आहे त हीअ माना जहिड़ो ठहियो तहिड़ो न ठहियो। ग़रीबनि जा जेके बि आसे पासे जा घर आहिनि, असां पाण हिते पाड़ेसी वासी आहियूं, त हिते न निकाला न छा, खॾ उथली थी वञे। बरसातुनि में त अहिड़ी हालत थींदी आहे जो माण्हू वीचारा पंहिंजा ॿार वठी रोडनि ते चढ़ण लाइ मजबूर थी था वञनि। हिते नालियुनि जी तव्हां हालत ॾिसो, हिते का बि सफ़ाइयूं न आहिनि, डिस्पोज़ल ईअं ई बंदि पियो आहे। हिते बिल्डिंग जेका ठहियल आहे करोड़ रुपयनि जी, इन जी साल संभाल न आहे। बस वारनि खे अपील कयूं था त महिरबानी करे डिस्पोज़ल जी जांच कई वञे, सार संभाल लही वञे, त हीअ ग़रीब माण्हू वीचारा जेके आहिनि इहे पंहिंजी जान में महफ़ूज़ रही वञे। कैमरामैन DJ मलक सां गॾु अख्तर मारी, आवाज़ टीवी न्यूज़ खरड़ो।